महंगाई जा छा हालात आहिनि ऐं केनालनि जी अवेयरनेस जे हवाले सां जेको असां हिते सर्वे पिया कयूं उन जे हवाले सां हिननि सां ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? छा आहे तव्हांजी शॉपिंग वग़ैरह थी वई आहे छा? शॉपिंग जो त हाल इहो आहे त बसि हिकिड़ी शइ वठो त ॿी जी ख़बर ई नथी पए केॾांहुं पिया वञूं। जेकी गुज़िरियल साल असां शॉपिंग कई 2 साल अॻु में, उन में ऐं अॼु ॾींहं में माना तक़रीबन सम्झो त 100% न पर 200% इज़ाफ़ो आहे। माना महंगाई थी वई आहे? तमामु घणी महांगाई थी वई आहे। ॿारनि जो हाणे ड्रेस आहे, हाणे ॿार जी अगरि तव्हां शर्ट वठो था, हिकिड़ी शर्ट अॻे वठंदा तव्हां 400-500 में, उहा साॻी शर्ट हींअर 1500 रुपए जी शर्ट आहे। त माना तव्हांजो 3 टाइम्स जो फ़र्क़ु अची वियो आहे। 3 टाइम जो फ़र्क़ु आहे। हाणे तव्हां चप्पल खे ॾिसो, हाणे नंढड़ी जो चप्पल जे वरितो गुज़िरियल साल वरितो त उहो मिलियो 800 रुपए में, हींअर तव्हां वठणु वञो तव्हांखे 2000-2200 खां घटि कोन मिलियो। केतिरो फ़र्क़ु? 3 टाइम फ़र्क़ु अची वियो न। अच्छा बाबा तव्हांजी शॉपिंग थी वई आहे? जी थी गई है। पोइ बाबा सभु कुझु वठी ॾिनो आहे तव्हांखे, न वठी ॾिनो आहे? बजट में सभु कुझु थी वियो आहे, मैनेज न थियो आहे? बजट का वधीक थी है। अच्छा माना बाबा जंहिंखे शइ तव्हांखे वठणी हुई तव्हांखे वठी ॾिनी आहे? जी जी। अच्छा ॿियो असां हिकु सर्वे पिया कयूं कराचीअ में केनालनि जे हवाले सां असां ॾिसूं था त माण्हुनि खे अवेयरनेस न आहे। ओवरऑल सिंध जे इंटीरियर जे माण्हूअ खे, आम माण्हूअ खे, ऑन ग्राउंड जेको फार्मर आहे उनखे अवेयरनेस आहे, ज़मींदार माण्हू आहे उनखे अवेयरनेस आहे। उनजो रीज़न आहे, उनजा रीज़न 2 आहिनि। ॾिसो हिते कराची जा माण्हू सभु आहिनि बिज़नेसमैन, ठीकु आहे। हिननि खे ख़बर ई कोन्हे त पाणी केतिरो ज़रूरी आहे। पंहिंजे ॻोठनि में जे पाणी न हूंदो पंहिंजी ज़मीन फसल न थींदी, फसल न थींदी, गायूं जेके आहिनि चरण कीअं वेंदियूं, गायूं गाह किथां खाईंदियूं, ठीकु आहे। पंहिंजो वॾो हिकिड़ो सॼो जेको इरीगेशन आहे, पंहिंजो इंटीरियर सॼो हुन ते हले थो। अगरि पाणी न हूंदो, हींअर तव्हां ॾिसो कल्ह मूं ॾिठो पियो त पंहिंजो सिंधु पंहिंजो बैराज सखर बैराज सॼो सुकियो पियो आहे, दरवाज़ो मिली वियो आहे पुराणो। तव्हां ॾिठो आहे पुराणो दरवाज़ो मिली वियो आहे, माना पाणी आहे ई कोन। पोइ जेकर हीअ 6 केनाल खुलिया त तव्हां कराची वारा हींअर नथा सम्झनि, हींअर हिननि खे सम्झ में नथी अचे। असांखे हींअर हिन पट्टी ते पाणी न आहे, ख़बर आहे न? त हिन पट्टी में असांखे पाणी 24 कलाक अवेलेबल हूंदो। हींअर हीअ हालत आहे, असांखे हिकिड़ो टाइम पाणी मिले थो, छो बि असांखे संभाले हलाइणो पए थो, टैंकियूं रखणियूं पवंदियूं, घर में भरणो पए थो। हाणे इहे हिननि खे अवेयरनेस। इहो कुसूर कंहिंजो आहे? पोइ कुसूर हिन में हिकिड़ो पंहिंजो बि कुसूर आहे, सिधी सही ॻाल्हि आहे। पंहिंजो कुसूर त आहे, पर जेका नॉर्मल आम गवर्नमेंट कराची जो शहरी आहे उनखे इन हवाले सां छो न आहे अवेयरनेस? छाकाणि त पाणीअ जो इशू त हिन जो पंहिंजो आहे। उहो उन्ही करे न आहे नेस, त हिननि खे इहे ख़बर ई कोन्हे न त पोयां पुठिते असांखे जेकी शइ मिले थी उहो पाणी जे करे असांखे मिले थी। सब्जी हाणे तव्हां टमाटर जो मिसाल थो ॾियां, तव्हां ठटे वेंदा तव्हांखे 100 रुपए में 10 किलो मिलंदा। हिते तव्हांखे उहो ई अॼु एमई से सेल आहे त 60 रुपया मिले थो, न त तव्हां दिल्ली कॉलोनी वञो तव्हांखे 80 रुपया मिलंदो। केतिरो फ़र्क़ु थी वियो? त उहो हिननि खे परवाह कोन्हे।